बिरासिटी मां ख़बर ईंदा हलो तो ॻोठ माणिक कासकेली वासी ॻोठाणे अब्दुल लतीफ़ कासकेली के नामालूम हथियार बंदन फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। ॻोठाणो रात देर सां बर वारे ॻोठ हाकिम कासकेली मां भाणेजन जी शादी तकरीब बाद मोटरसाइकिल ते सवार थी वापस ॻोठ अची रहियो हो त रस्ते में 5 नामालूम हथियार बंदन रोके फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबब मोटरसाइकिल ते सवार 3 ॼणनि मां 2 ॼणनि लिकी जान बचाई। वाक़े बाद हथियार बंद वाक़े वारे हंध तां फरार थी विया। बिरासिटी पुलिस इतला मिलण ते वाक़े वारे हंध पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो, जितां पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। उन सिलसिले में मारिजी वियल नौजवान लतीफ़ कासकेली जे नंढे भाउ अली नवाज़ कासकेली ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। भाउ खे ज़ालिमनि बेगुनाह मारियो आहे। हिन वधीक ॿुधायो त भाउ शादीशुदा हो ऐं 4 ॿारनि जो औलाद आहे। हू मज़दूरी करे गुज़र कंदो हो। जॾहिं त राब्ते ते पुलिस ॿुधायो त जांच करे रहिया आहियूं। वाक़े जो केस वारसन जे अचण बाद दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।